जे कश्मकश में होश जागा असांजा। ये ऐलान सभिनी खे गौर सां ॿुधणु घुरिजे। सर्कस दो सोढो संगार ऐं सर्विस ते सरकार 30 लाख इनाम रखियो आहे। जेको बि उनखे ॾस ॾींदो उन्हनि खे 30 लाख मिलंदा। इहे सभु नाला सरकार कागज़नि में धाड़ियल आहिनि। धाड़े खे मारण में सरकार जी मदद कयो। इनाम जा मालिक छो? ऐलान जा तलबगार वॾेरे वरेल खान, विंजार खान ऐं DSP जलाल। हीउ ऐलान पूरो छो? बुधो दोस्तों, DSP जलाल धरती जे पुटन खे धाड़ेल करार ॾेई छॾियो। धाड़ेल त पाण आहे जलाल। धरती जे दुश्मननि जो दोस्त असांखे तो धाड़ेल चए। हाणे छा सोचो था दोस्तो? छा थियण खपे? ॿुधो कोन थो त पैसे जी चमक चङनि भलनि जे दिमाग़ ते ज़ंग हणी छॾींदी आहे। किथे ईअं न थिए जो पंहिंजा बि परावा थी वञनि। दिलेर सारंग सही थो चए। हली सरकश खे ॿुधायूं ऐं पोइ हलो त हली जंग वसायूं। असां जे करे जंग वसायो त पोयों वरल ऐं वीचार वारनि खे बच लॻी वेंदो। इहो कॾहिं सोचो अथव? सोचण वरी छा जो दोदा? सिंध तां सिर सदको जेको थियो सो थियण ॾे। जीजल जे वेरनि सां विड़पो, मारबो ऐं मरबो। सभ खां पहिरियां सर्कस सां मिली दरिया खान खे छॾाइण जो सोचो। किथे दुश्मन दरिया खान खे मारे न विझनि। बस यार, दरिया खान मयार ॾींदो त दुश्मन जे चंबे मां अञा यारनि आज़ाद न कराए। कोशिश कयो त उन्ही खे छॾाए। अदा दरिया खान जी आज़ादी या नसीब। सारंग, मूं त बाबा सां गॾु भाउ जी बि शहादत क़बूल करे छॾी आहे। शहादत बि नसीब वारनि खे नसीब थींदी आहे दिलेर। पर दरिया खान खे असां ज़रूर छॾाईंदासीं। पोइ भली असांखे सिरनि जो नज़रानो ॾियणो पवे। दोस्तो, तव्हांजा सिर सलामत रहनि। पर पहिरियां हली सर्कस खे दुश्मन जी चालाकी खां वाक़िफ़ करायूं। घबरायो न दोस्तो, मुल्क ॿारे जी वियो। अचो त हलूं, अचो। बाबा साईं, सिंध जा दुश्मन सरकश जी दिल ते रत जो दाग आहिनि। जेसी ताईं दुश्मननि जूं सिंध ते वाक ॾींदड़ ज़बानूं न कपीदुसि, तेसी ताईं हर ख़ुशी मुलाए ज़हर। पुट, बख्तार खे हाणे मां पंहिंजे घर में रहण थो चाहियां। बाबा साईं, बख्तावर मुंहिंजी सौट आहे ऐं मां बख्तावर जो घोट थींदुसि जे ज़िंदगीअ साथ ॾिनो त। अदा बाबा खे जवाब न ॾे। शादी लाइ राज़ी थी वञ। सिंधु, मां बाबा खे जवाब कोन ॾींदुसि। बाबा जो हुकुम मूंखे धरतीअ जियां प्यारो आहे। पर सौट दरिया खान कैद में
ऐं मां ख़ुशियूं मल्हायां न इहो कॾहिं बि न थी सघंदो। चाचा सरकश सही पियो चवे। मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त सरकश जे हथ में फतेह जो झंडो हुजे ऐं ॿिए हथ में गानो ॿधल हुजे, तॾहिं असांजी शादी थींदी। सरकश जेसीं ताईं धरती जा दुश्मन ज़िंदा आहिनि तेसीं ताईं असांजी शादी न थींदी। पोइ भली मुंहिंजी सीन सफ़ेद थी वञे। सरकश जो तोसां सुखना बख्तावर त जल्द सिंध जे दुश्मननि खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए मथे ते मोड़ ॿधी तोखे माणींदुसि। मूंखे उन वक़्त जो इंतज़ारु रहंदो, पर कोशिशि कजांइ त क़यामत खां पहिरीं वतन जा वेरी मारे अची। सरकश सिंध जे दुश्मन असां ते 30 लाख इनाम रखियो आहे असांखे मारण लाइ। अॼु दुलारी सॼे शहर में पढ़ो ॾिनो आहे। सरकश असां सोचो आहे त ही शहर छॾे बरनि में हली पंहिंजा झा ॾियूं। ईअं ई करिणो पवंदो। हलो हलो त हली जंग वसायूं। पर चाचे अतिवारनि जो छा थींदो? असांजो फिक्र न कयो पुट। फिक्र कीअं न कयूं चाचा? असांजी गैर मौजूदगी में दुश्मन तव्हां ते का कनि त पोइ? पुट जेकॾहिं दुश्मन आया न त एतिरो मुंहिंजी बाह में बल आहे जो दुश्मन जी मुठी मरोड़े सघां थो। दुश्मन दुश्मन हूंदो आहे चाचा, ख़्याल सां रहिजांइ। तव्हां वञो। फी अमान अल्लाह। रब तव्हांजो रखवालो आहे, धरती जा रखवालो। हाणे तूं वेही मज़ो ॾिस त छा थो थिए। जलाल साहब इहे जेके बाग़ी हूंदा आहिनि न इहे इरादे जा ॾाढा पक्का हूंदा आहिनि। इहे असांजे उछलल ताण ते हर क़िस्म न ईंदा। ईंदा वरियल खान ज़रूर ईंदा, छो त पैसो बुरी भला आहे। चङनि भलनि जा ईमान ई विकामजी था वञनि। बेशक जलाल साहब बेशक, सचो ऐं सचो। मुंशी माफ़ी सरकार, ज़बान चमन कंहिं न कम जी बाबल माफ़ी। बेकदल कीअं सॼो ताजो रुख कयो अथई? जीअण सां दिलि खॼी थी या पेट सां बंब थी आयो आई? मुतार साईं, तव्हां जेको ऐलान करायो हो तव्हांखे मां उन जे बारे में ॿुधाइण आयो आहियां। ओ हिते रखीसि। आंदल तूं बि पांचनि जो दुश्मन थी पए? अरे अरे तूं जुबकारीअ ते पेर पइजी वियो। मुंशी खामोश तो बंदूक लड़ाए। माफ़ी सरकार माफ़ी। ॿुधाए त दाड़ेलनि जो टोलो किथे आहे आंदल? साहब सभु गॾिजी सोजरे खाने जे घर विया आहिनि। ख़बर सची आहे? सोराना सची आहे साहब। जेकॾहिं कूड़ी थिए त मुंहिंजे गिची में रसो विझी शहर जे चौराहे ते सिर कलम कराजो। पर साहब मुंहिंजो इनाम त तुंहिंजो हक़ आहे। इनाम तोखे ज़रूर मिलंदो बाबा। अचे ही वटि। ही छा कई जलाल? हिनखे मारे छॾी? ही त असांजे कम जो माण्हू हुयो। अयूब खान जेको न पंहिंजनि जो सॼण नथो, उहो असांजो सॼण काथा थींदो? अयूब खान जेकॾहिं पंहिंजनि ॾे वञण खां पोइ हिन जो ज़मीर जागी पवे हा त पोइ ऐं असांजे अचण जी ख़बर पंहिंजे धाड़लनि खे ॾिए हा। वाह जलाल खान वाह।
गाल भी वजन आहे। तॾहिं त चवंदो आ न डीएसपी मंडे जी मार मुड़स त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया। हा जलाल खाना हाणे छा सोचियो थी उन्हनि धाड़ियल जे बारे में ऐं उन्हनि जूं दाऊं असांजे कम में रंडक थी विझनि। जेतिरो जल्द थी सघई मेलो गुल करे ॾेखार। तूं बेफ़िक्र थी अयूब खान, मां तोखे मेलो अॼु गुल करे थो ॾेखारियां। छो त डीएसपी मंडे जी मार मुड़स त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया। हा कश्मकश में होश